सिर्फ दरबेले वारा हाणे त नेट जो दौर आहे। यमन में उन ॾींहुं मूं ॾिठो करोड़न जे तादाद में माण्हू असी तई त महेसरन जे ॻोठ में 30 ॼणा 40 ॼणा 50 ॼणा 100 ॼणा 150 ॼणा सरकार जी ख़ुशीअ में वेठा आहियूं। पर नेट ते निहारियोसीं यमन में करोड़ माण्हू खां मथे माण्हू रोडन ते निकिरी आया या रसूल अल्लाह जा नारा बहन पिया त सरकार जी आमद मरहबा मरहबा जा नारा बहनी रहा है। दरबेले वारा तहां बिदत था कयो भला अरे दरबेले वारा जे बिदत था कर यमन वारा बिदत था कर। असी मिस्र में रहा हूं मिस्र वारा बिदत था कर। सऊदी में काफी मानू वहाबिन का सवा हजारन जे तादाद में पंहिंजे बागन जे अंदर सरकार जी खुशी था मल्हाइन। ए बिदत था कर तोखे बिदत समझ में आई है। हर किस न न मोहम्मद करीम जा गुलाम जैसी ते जिस्म जे अंदर रत जो हिकड़ो कतरो भी आहे तेसी ते सरकार जा उर्स मीलाद मल्हाईंदा रहंदा। तू जट आई तोखे न कुरान जी खबर आ न हदीस जी। वो जैसा वो खणी के कुरान जो बिना तर्जुमे जे तर्जुमो करे ॾेखारे पोइ बहस करे। बहस करण आलमन जो कम जाहिलन जो कम ना है। असी छाप थी पवे असी जनासी ईदूं त भलारियूं सब हन पर मीलाद जी ईद अजीब आहे। सुभान अल्लाह। मां भी कुछ रेडियो तो कया तहां भी तो कुछ कयो न। एहसान करे वे रात दिलो रब पहे जो प्यारो हबीब आहे। मीलाद करण खां इहे थो टहे गुस्ताख संदो ॼण घर थो रहे। वडेरो अचे नचे MBA जे नचे जमींदार जे नचे मीलाद न न मां मीलाद कोन खावा। यारी न मां कोन बारी न मां कोन इमाम हुसैन जो न्याज़ मां कोन खावा। मस्जिद जो चंदो हा इहो मां खावा थो। मदरसे जो इहो खावा। पराओ माल हा इहो खावा थो। रोड ते के जो 1000 ॾिठी खणंदे हा इहो खावा थो। बाक़ी मीलाद हराम आहे। वाह वाह माशाअल्लाह। हर शे खे पियो रड़ी एतराज नबी जे मीलाद ते। अजीज दोस्तो असां जो अकीदो छा है। आ शरह बुखारी में लिखियो अल्लामा इब्न हजर खोले चालिकी मीलाद कंदड़ खुश रह तो सदा थियो उल जो निरालो नसीब आहे। इदरीस अल्लाह ताला जो जेडो बेशुक्र कर घट आहे। अड़े उन हीअ त अता कयो आसिन खे दिल जी दर्द जो तबीब आहे। अल्लाह हयाती ॾेव।